परवेज़ तुंहिंजनि ख़्यालनि खां यार मुंहिंजा ख़्याल मुख़्तलिफ़ आहिनि। मुंहिंजी मर्ज़ी आहे त अमजद अचे शादी वादी करे ऐं ज़मीन बिल्कुलु संभाले बस। यार तुंहिंजनि ऐं मुंहिंजनि ख़्यालनि में हमेशह ज़मीन ऐं आसमान जो फ़र्क़ु रहियो आहे। भला ॻाल्हि त ॿुधो, पाण वारो वाइदो बि यादि अथई या कोन? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। वालेकुम सलाम। पापा मां आफ़ताब कुछ देर लाइ ॿाहिरि वञी रहिया आहियूं। भले पुट, पर ख़्याल सां। वकील साहब तव्हां फ़िक्र न करियो, सितारा अकेली न आहे, मां बि हुन सां गॾु आहियां। भले ओके, ख़ुदा हाफ़िज़। तो अलाए कहिड़े वाइदे जी ॻाल्हि थी पई? हाँ, यादि कर, कुझु साल अॻु में तो मूं इहो तय कयो त सितारा अमजद जी कुंवार थींदी। यार उहो वक़्तु ॿियो हुयो। हाणे असांखे नंढनि जे जज़्बनि जो ख़्यालु रखणु घुरिजे, उन्हनि जी पसंदि ऐं नापसंदि खे क़बूल करणु घुरिजे। छा चई? त छा तूं पंहिंजो वाइदो पूरो कोन कंदी? यार जज़्बाती न थी। सियाणा चई विया आहिनि त हमेशह पाणी ॾिसी पोइ कपिड़ा लाहिणु घुरिजनि। पर सभु कुझु सम्झां थो। सितारा के डॉक्टर सां घुमण जी इजाज़त ॾियण, डॉक्टर जी बार बार एॾी इज़त करणु, सभु कुझु सम्झां थो सभु कुझु। जज़्बाती न थी, वक़्तु आहे त सभु ठीकु थी वेंदो, तूं परेशान न थी। वकील सियाणो थी, दाऊद न्याणीअ खे घर में रख त सुठो आहे। डॉक्टर सां त मां पाणी मारू खां सवाइ घर गुस्सो गुस्सो थी पियो आहे। मां त खेसि विसारण जी ॾाढी कोशिशि थी करियां, पर हुनजो मासूम चहिरो अक्सर अखियुनि अॻियां फिरंदो थो रहे। हा, चङी सच थी। मूंखे त हीउ कमरो ॼण खाइण थो अचे। नेहरू हूंदी हुई त वेठी सूर सलींदी हुयसि, ऐं हाणे रुगो ही बितियूं आहिनि ऐं मां। बेबा, मूं तोखे अॻु बि चयो हो त तूं पंहिंजा सूर मूंसां सले सघे थी। कुझु तूं ॿुधाए, कुझु मां ॿुधायां। मानी, तूं रुगो मुंहिंजी माटीअ जी मां न, त सुठी सहेली बि आहीं। मावी, असां औरतूं ॾुखनि खे पलो पाए छो खणंदियूं आहियूं? छा इहे ॾुख सिर्फ़ु असां औरतुनि लाइ आहिनि ऐं ख़ुशियूं रुगो मर्दनि लाइ? असांजो माशरो सिर्फ़ु मर्दनि जो माशरो आहे। हिते सिर्फ़ु मर्दनि जो राज आहे। जीअं हू चाहिनि तीअं पिया कनि। पोइ त असांजो भाउ बि मर्दनि में शामिल आहे। मर्द जो औरत सां कहिड़ो बि रिश्तो हुजे, पर हू औरत ते ज़ुल्म ज़रूरु कंदो आहे। पोइ छो न भाउ हुजे, पीउ हुजे। तूं पंहिंजे पीउ जो मिसाल वठ। मुंहिंजो रिश्तो तो लाइ मुक़दस रिश्तो आहे, पर हुन तव्हांखे छा ॾिनो आहे? रुगो ॾुख ऐं ज़ुल्म। पाण त टे शादियूं कयो वेठो आहे, पर धीअनि जा हक़ बख़्शराए रहियो आहे। छा इहो ज़ुल्म न आहे? अहिड़ा ज़ुल्म सही मरी वञूं, पर इन ज़ुल्म ख़िलाफ़ को आवाज़ न थी उथारी। शायदि रब पाक असांखे उहा ज़बान कान ॾिनी आहे, पर हाणे तोखे इहा ज़रूरत पैदा करणी पवंदी। पंहिंजे हक़नि वसूल करण लाइ विढ़णो पवंदो, न त तुंहिंजो बि मेरो जहिड़ो ई हशर थींदो। मावी, मूं इहा ज़रूरत पैदा करण जी कोशिशि कई त शायदि मूंखे पंहिंजी जान ते हथु धोइणा पवनि। तूं रुगो हिमत पैदा कर, का बि ॻाल्हि मुश्किल कान्हे। मुंहिंजो तोसां हरदम साथ आहे। तूं हिननि कूड़नि रीतुनि रस्मुनि खे टोड़े छॾ ऐं इहो साबित कर त तोखे ऐं मूंखे साॻिया हक़ हासिल आहिनि। ज़ेबा बीबी, तव्हांखे साइण वॾी सॾायो आहे। हा, तूं हल त मां अचां।
में कीअं मिली विया आहिनि। हा आफ़ताब, तूं ख़ामोश छो आहीं? पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे, आख़िर रहित जो तव्हां सां कहिड़ो रिश्तो आहे? हू तव्हां वटि बार बार छो थो अचे? आख़िर तूं ॿुधाई छो नथी? अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जेका तूं मूंखे नथी ॿुधाइणु चाहीं? अॻे त मूंखे बि ख़बर कोन हुई, पर एतिरी ख़बर आहे त हू ॾाढो ख़राबु माण्हू आहे। हू लॻे त ख़राबु माण्हू तो, पर वरी बि तूं कुझु लिकाईं थी। पर तूं छो थो पुछीं? बसि मां ॿुधणु चाहियां थो। ॿुधणु चाहीं थो त ॿुध। मां रईस लक्ष्मीर ख़ान जे पुट अमजद जे नाले थियल आहियां। छा? न न, इहो नथो थी सघे। जॾहिं मां 6 सालनि जी हुयसि त इहा ॻाल्हि थी हुई। ऐं हींअर लक्ष्मीर ख़ान तुंहिंजे मुंहिंजे मिलण खे पसंदि नथो करे। अॻे भेरे बि पप्पा खे सख़्तीअ सां मना करे वियो हो त हू मूंखे तोसां मिलणु न ॾे। त इहा ॻाल्हि आहे। पर सितारा, हिकु ॻाल्हि ॿुधाए, छा अमजद तोखे पसंदि आहे? अफ़ी, मूं तोखे अॻे भेरे बि ॿुधायो हो त तूं ई मुंहिंजी मोहबत आहीं। तोखां सिवा कंहिं ॿिए जो ख़्यालु आणणु बि मौत बराबरि आहे। पोइ उहो छो न अमजद ई हुजे। त पोइ तूं बेफ़िक्र रह, मां पाणे थो निबरां हिन रईस लखमीर ख़ान सां। जे टोटा न चॿायामांसि त मुंहिंजो नालो बि आफ़ताब न आहे। आफ़ताब, हू ॾाढो ॾिंगो माण्हू आहे, तूं हुन सां पुॼी न सघंदे। सितारा, जज़्बात सचा हुजनि त हर मुश्किल आसान थी पवंदी आहे। रुॻो तूं मुंहिंजो साथ ॾे, पोइ ॾिस त मां कीअं थो हिन ॾिंगे माण्हूअ खे मारे मात कयां। चङो हल त घर हलूं। घर हलूं था, पर तुंहिंजे घर न, मुंहिंजे घर। का बीमारी लगी हुई, उन्हें जला पैसनि जी सख्त ज़रूरत, तो खपाए हलियो वियो। ओह माय गॉड, हाणे छा थींदो? अलाए हू ज़िंदा बि आहे अलाए न। साईं, इहा ख़बर त अलाह खे आहे। पर काॾे वियो, का ख़बर आहे? त हू चए पियो त मां पंहिंजे ॻोठ वारी जॻह में वञी रहंदुसि। भला तव्हांखे हुन ॻोठ जी का ख़बरचार आहे? साईं, मूंखे का पक त कान्हे, पर कॾहिं कॾहिं ॻोठ रसूलाबाद जो ज़िक्र कंदो हुयो। थी सघे थो त उन ॻोठ जो राहको हुजे। भला रसूलाबाद हितां केतिरो परे थींदी? साईं, तो वेझी आहे, पंहिंजी गाॾी में वेंदो त 2 कलाकनि में पहुची वेंदोसीं। महिरबानी, महिरबानी। होशियार शहजादी आलम ज़ारा बानो अची वई आहे। ज़ारा, तोखे केतिरा दफ़ा सम्झायो थमाए त हाणे तूं ॿार न आहीं, ये हरकतूं छॾे ॾे। मां बदौलत हाणे गैलरी मंझां ॾिसी आई आहे त मुंहिंजो ब्रादर मोहतरम आफ़ताब ख़ान कोकाफ जी हिकु ख़ूबसूरत परीअ सां गॾु कार मां लथा आहिनि ऐं ॼाण अंदरि पहुता। कोकाफ जी परी? ज़ारा, ॿुधाए छो नथी आफ़ीअ सां गॾु केरु आहे? इहा त मां बदौलत खे पाण खे बि ख़बर कान्हे, पर नींगरी परीअ खां बि ख़ूबसूरत आहे। सुञाणो इहो केरु आहे? एतिरी ख़ूबसूरत छोकिरी सिर्फ़ ऐं सिर्फ़ सितारा थी सघे थी। बिल्कुलु सही सुञातो अथव।
जी सितारा मैं तो चए पे ना अमी तो के बिना बुधाने सुनाने वठंदी। वालेकुम आंटी। वालेकुम अस्सलाम। अच पुट अच वे। सितारा ही आहे मां बदौलत के ज़ारा बानो चवंदा आहिनि ऐं तव्हांजे थियण वारे हमसफ़र जी भेण आहियां। ऐं मां बदौलत मुसलसल 3 साल फेल थियण जे करे अञा फर्स्ट ईयर में आहियां। दरअसल मुंहिंजे ब्रादर मोहतरम खे कॾहिं कॾहिं मज़ाक करण जी आदत आहे, इन करे प्लीज़ इन्हनि जी ॻाल्हियुनि ते न वेंदा कयो। आफ्ताब तुंहिंजी ॾाढी तारीफ़ कंदो आहे, बाक़ी सच चवंदो आहे, चोॾींहं जो चंड आहे। न आंटी, मिड़े आफ्ताब जी ॻाल्हियूं मां बदौलत बि इन ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहे। भला तव्हां बदौलत रुगो मज़ाक कंदव या सितारा जे खाइण पीअण लाइ कुझु खणी वेंदव? ब्रादर मोहतरम तव्हां हुकुम फरमायो, मां पंहिंजी थियण वारी भाभीअ लाइ आसमान मां सितारा बि लाइ अची सघां। माय स्वीट सिस्टर, तव्हांजे इत्तला लाइ अर्ज़ु आहे सितारा मौजूदु आहे, बसि रुगो तव्हां खाइण पीअण जो बंदोबस्तु कयो। न प्लीज़ हर घणो तकलीफ़ न करियो। तव्हां वियो त मां बंदोबस्तु करे छॾियां। तूं बि वेज़ारा। थैंक यू मम्मी। चाचो वरियाम रहंदो आहे छा? वरियाम? हा हा दा, असल जो हितां जो ही हुयो। हितां जो हुयो? छा मतलब? साईं मुंहिंजो मतिलब आहे असल घर त हिन जो हिते ही हुयो, पर वीचारो सदाईं रहियो ॿाहिरि। वरी कुझु वक़्तु शहर मां रही वेझर हिते आयो हुयो। हिते आयो हो? कीअं हुयो? साईं ॾाढो बीमार हो। डॉक्टरनि चयो त कराची मां वञी इलाज करा। वीचारो ग़रीब ॾोकड़ त हुअसि कोन, इहा घर जी जाइ खपाए कराची इलाज लाइ वियो आहे। भला भाऊ हिते को मिट माइट अथसि? न को, हिते जी हाणे को बि सदो मिट कोन्हे, हिन दुनिया में वीचारो अकेलो आहे। मूंखे यकदम कराची जी अस्पतालुनि जी जांच करणु घुरिजे। ईअं न त न ईअं हू कीअं मरंदो?
वालेकुम। वालेकुम सलाम। बहुते चाचो वरियाम रहंदो आहे छा? वरियाम? हाँ हाँ दा असल जो हितां जो ही हुयो। हितां जो हुयो? छा मतलब? साईं मुझो मतलब आहे असल घर तन जो हिते ही हुयो, पर बेचारो सदाईं रहियो ॿाहिरि। वरी कुछ वक्त शहर मां रही वेझर वेझर हिते आयो हुयो। हिते आयो हो? कीअं हुयो? साईं ॾाढो बीमार। डॉक्टरनि चयो त कराची मां वञी इलाज करा। तो वीचारो ग़रीब ॾोकड़ त हुअसि कोन, इहा घर जी जाड़ी खपाए कराची इलाज लाइ वियो आहे। भला भाऊ हिते को मिट माइट अथसि? न को हिते जे हाणे को बि सदो मिट कोन्हे। हिन दुनिया में वीचारो अकेलो आहे। मूंखे यकदम कराची जी अस्पतालनि जी जांच करणु घुरिजे। ईअं न त न ईअं हू कीअं मरंदो? गोले गोले थकिजी पियो। हिक हिक अस्पताल जो हिकु हिकु वार्ड करे जाचो था, पर किथे भी कोन थो मिले। तो यकीनन मरी वियो हूंदो, न त कंहिं न कंहिं अस्पताल में ज़रूर हुजे हा। यार ईअं त न चओ, इहो ई त मुंहिंजो ख़ुशियूं वापसि वराए सघे थो। जेकॾहिं हू मरी वियो त मां लखमीर खपनि जो हिसो ई बदिलो वठी कोन सघंदुसि। ये तो सही था चो चाचा साईं, पर करे भी छा तो सकी। मूंखे समझ में नथो अचे त मां छा कयां। अजय लंडन मां वापसि आयुसि। उते हुयुसि त बिज़ी लाइफ हुई, वक़्तु गुज़रण जो एहसास ई कोन थींदो हो। हाणे त हिते मुंहिंजो रहण ई व्यर्थ थी वियो आहे। चाचा साईं दिल न लायो, बी बोल्ड। पंहिंजी प्यारी ज़ाल हुई, पंहिंजा बचड़ा हुया, घर बार सब कुछ हलिया विया। हूअं लखमीर खां हिसाब किताब वठण जो आसरो हुयो, सो बि लॻे थो त मुश्किल आहे। न चाचा साईं, तव्हां अदालत जी मदद सां लखमीर खां हिसो वठी सघो था। देर आहे पर अंधेर न आहे। यार अदालत बि सबूत घुरंदी, ईअं त मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो कोन कंदी। चाचो वरियाम आख़िर ईअं वाहिद शाहिद हुयो, सो बि लॻे थो त। चाचा साईं मायूस न थियो। अलाह साईं हिकु दर पूरींदो आहे त 100 खोलींदो आहे। पुट जहांगीर, जेकॾहिं कुदरत मुंहिंजी फेवर नथी करे त मां वापसि लंडन हलियो वेंदुसि। न हूंदुसि न वरी सूर सांदुसि। चाचा साईं तव्हां त सफ़ा हिम्मत हारे वेठा आहियो। यार हिम्मत कीअं न हारियां। हाणे मूंखां इहो रोज़ रोज़ जो मरण कोन थो पुॼे। चाचा साईं रिलैक्स,
रिलैक्स कयो, अला भली कदम। ॿियो ॿुधाए लक्ष्मीर, वक़्तु कीअं पियो गुज़रे? जीअं चाहियां थो तीअं गुज़रे थो। छो भला अॼु मूड ख़राबु अथई? कंहिंसां झेड़ो करे आहीं छा, या करिणो अथई? करिणो आहे। कंहिंसां? तोसां। मूंखां का ग़लती थी आहे छा? परवेज़ अॻे दफ़े तोखे डॉक्टर आफ़ताब खे घणी लिफ्ट कराईंदे ऐं सितारा खे आफ़ताब सां गॾु घुमंदे ॾिठो हुउमि, तोखे ख़बर आहे त मूं केतिरो मुश्किल सां इहो बर्दाश्त कयो हुयो? लक्ष्मीर, जवान रत आहे, भली घुमी फिरी वठनि। चाची, जवान रत आहे त भली छुड़वा घुमंदा वतन। इहो न विसार त सितारा अमजद जी कुंवार आहे। यार तूं त हर ॻाल्हि खे सीरियस वठंदो आहीं, भले ॻाल्हि में वज़न हुजे या न हुजे। मुंहिंजो रत थो टहिके ऐं तूं हिन ॻाल्हि खे बेवज़नो थो सम्झी। परवेज़ कन खोले ॿुधी छॾ, पंहिंजी धीउ खे कंहिं गैर मथां घुमण फिरण खां मना करे छॾ, न त मूंखां वधीक को बुछड़ो इंसान तोखे दुनिया में नज़र न ईंदो। चऊं सितारा माणे हला चाफी अंदर ना हलंदे छा? चाय पी पोन? न ॿिए दफ़े अमी इंतज़ार हूंदी, देर थी वई आहे। चङो, आंटी खे मुंहिंजा सलाम चइजो। ज़रूरु। ओके, खुदा। करे वई हुई आफ़ताब सां ॿाहिरि वई हुई। कंहिंजी इजाज़त सां वई हुई? पापा जी इजाज़त सां। लक्ष्मीर, तोखे मुंहिंजी धीउ सां ॻाल्हाइण जो ईअं को बि हक़ कोन्हे को। मुंहिंजी इजाज़त सां ॿाहिरि वई। पिणहें जो त मथो थियो आहे ख़राब। कन खोले ॿुधी छा छोकिरी, जॾहिं आईंदा मां तोखे हिन डॉक्टर सां ॾिठुमि न त जहिड़ो क़बर पूरी छिकंदो अथई। हा, अॻारे सम्झ त थी रहियो आहे, तुंहिंजी शादी उन सां थींदी। आखिर तू रोई छो थी? अने मुझे दादा रो छो थी? उन मुझे इंसल्ट की आई पापा। आखिर उन्हें के केड़ो वक्त तो मुझे मुके धमकाइण जो। ओ कैसे नोए मुके ॻाल्हाइण वारो। न रो, मां उन सां ॻाल्हाईंदुसि। आईंदा हो त असां ईअं हरगिज़ न ॻाल्हाईंदो। अॼु त तव्हांजे साम्हूं मूंखे दड़का ॾिना आहिनि। तव्हां उनखे कुझु बि न चयो। तव्हां साफ़ सुंदर चओ त तव्हां हुन गॾु ॾियो था। सितारा, माइंड योर सेल्फ, पंहिंजी हदुनि में रहो। सितारा, न रो। तूं रोई थी त मूंखे इलाही तकलीफ़ थी थी। ॾिस पर तोखे तुंहिंजो पापा बि सम्झाए। न रो, न रो। पापा चवंदा आहिनि मारण वारे सां बचाइण वारो वधीक वेझो आहे, न त हालत ॾाढी ख़राबु हुअसि। वाकई डॉक्टर, मूं त सम्झो त मरी वियो, पर अल्लाह सां ई बचायोसि। हा, ॿुधाइनि था त 12 ॿारनि जो पीउ आहे ऐं वॾो पुटु अञा 7 क्लास जो शागिर्द अथसि। ख़ुदा न ख़ासा हुनखे कुझु थी पविया त हुनजे औलाद जो छा थिया?
लगे थो त हिते बि तूं छोकिरीअ सां कचहरी में लॻो पियो सॼो ॾींहुं तूं छोकिरियुनि ते कढण लॻो थो वञे मूंखे लॻे थो तव्हां कराची जहिड़े इंटरनेशनल शहर में पहिरियों दफ़ो आया आहियो न त अहिड़ी किरियल हरकत कॾहिं न करियो आहे बकवास न कर डॉक्टर सॼो ॾींहुं लेडीज़ डॉक्टर नर्सनि सां कचहरी में लॻा पिया आहिनि मरीज़ वतन था दौड़ पाईंदा What are you talking nonsense? गोलीअ सां फिफड़न कढी छॾिया आहिनि घर न कर तुंहिंजो मथो चिपके छॾिया आहिनि छा डॉक्टर आहे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी कल्ह खोले ॿुधी छॾ आईंदा जेकॾहिं सितारा सां मिलण जी कोशिशि कई अथई त ही शइ मूंखे हलाइण वेंदी आहे परेशान आई छा ॻाल्हि आहे पुट मैं मूं वटि ताईं तव्हां खां का बि ॻाल्हि न लिकाई आहे ऐं अॼु बि मूं वटि हिकु अहिड़ी ॻाल्हि आहे का ख़ासि ॻाल्हि आहे हा मैं ख़ासि चई सघिजे थी ॿुधाए पुट अमी मूं कुझु वक़्तु अॻु तव्हां सां हिकु शख़्स लखमीर जी ॻाल्हि कई तव्हांखे यादि हूंदो पोइ मूं तव्हां वकील साहिब जे दावत में मिलियो हा हा छा आहे हुनखे अमी उहो अॼु मुंहिंजे हॉस्पिटल आयो ऐं मूंखे धमकी ॾेई वियो आहे त मां सितारा सां मिलणु छॾे ॾियां छो त उहो हुनजे पुट अमजद जे नाले थियल आहे पोइ तो छा जवाबु ॾिनसि मैं हुन मुंहिंजो जवाबु ॿुधणु गवारा ई न कयो ऐं मूंखे रिवॉल्वर सां डिॼाइण जी नाकाम कोशिशि करे हले न न पुट ॾाढो ख़तरनाक माण्हू आहे तूं कॾहिं बि हुनजे मुंहुं न लॻजांइ अमीन जो मतिलबु त मां सितारा सां हथु खणा हा पुट भलाई त इन में आहे त तूं सितारा खां पासो कर ॿियो त तुंहिंजे लाइ खोड़ छोकिरियूं तुंहिंजे लाइ ख़ूबसूरत छोकिरियुनि जा रिश्ता पिया अचनि तव्हां ही छा था चओ तव्हां बि त हिकु शख़्स जे जुदाई जे बाहि में सड़ी रहियो आहियो छा तव्हां मूंखे बि उन जी अड़ा मुचणु थी चाहियो आगे पुट कहिड़ी माउ पंहिंजे औलाद जे ख़ुशियुनि में ख़ुशि न हूंदी आहे पर कॾहिं कॾहिं वक़्तु ज़ंजीर बणिजी पेरनि में विछड़जी वेंदो आहे ऐं माण्हू पाण खे छॾाइण जी कोशिशि कंदे पाण ई हुन में ज़ख़्मी थी पवंदो आहे अम्मी सितारा खे विसारण मूं लाइ साह न खणण जेतिरो मुश्किल आहे पर अम्मी बाय द वे तव्हां लखमीर खे कहिड़े हिसाब में सुञाणो ज़ारा बानो तव्हां समेत हाज़िर आहे छो मां बदौलत जी तशरीफ़ आवी तव्हांखे नागवार गुज़री छा ज़ारा तुंहिंजो वक़्तु बेवक़्तु नाज़िल थियण बि कंहिं अज़ाब खां घटि कोन्हे असां कहिड़ी न सीरियस ॻाल्हि पे कईसीं ब्रादर मोहतरम हिकु त चङाई छुटी जो बिना चवण जे आउं चांहि खणी आयसि ऐं उन खां पोइ मां बदौलत जी शान में गुस्ताखी बाय द वे अमी हुज़ूर अहिड़ी कहिड़ी ख़ासि ॻाल्हि थी रही हुई का ख़ासि ॻाल्हि कान्हे ब्रादर मोहतरम खणी तव्हां ई ॿुधायो हा हा ॿुधायां थो तुंहिंजे शादीअ जी ॻाल्हि पे कईसीं ॿुधाई नॉटी बॉय इम्पॉसिबल मुंहिंजी शादीअ जी ॻाल्हि त थी कान थी सघे जेसिताईं तव्हांजी शादी कान थींदी चङो हाणे चांहि ठरी वेंदी वे मी तव्हां मूंखे मुंहिंजे सुवाल जो जवाबु न ॾिनो बाबा चयोमांइ न त हू तमामु ॾिंगो ऐं ज़ालिम शख़्स आहे तोखे हुनजे न अॻियां वञणु घुरिजे न पोयां आफ़ी चयोमांइ न तूं नंढो ॿार आहीं छा जो तोखे तोते वांगुरु वेही पढ़ायां जेको तोखे चयो आहे उहो ई करिणो पवंदो
कहिड़े हंधि न ॻोल्हियो आहे? छा थियो आहे तव्हांखे? कीअं तबियत तव्हांजी? बस सरकार, जिंदगीअ खे धिको ॾियणो आहे, सो हले पई। त तव्हांजी तबियत कीअं आहे सरकार? मां ठीकु आहियां चाचा। मां तव्हांखे ॻोल्हे ॻोल्हे अधुमो थी पियो आहियां। छो सरकार, ख़ैर त आहे? मुंहिंजे नंढी सरकार तां मुंहिंजो सिर बि सदके। हा, वियो न सरकार, वियो। चाचा, तव्हांखे यादि हूंदो त काफ़ी साल अॻु तव्हांजे घर मूंसां हिकु कैदीअ वेधन कई हुई। हा हा सरकार, यादि आहे मूंखे। मूंखे बि चङे नमूने यादि आहे त हू चाचा चाचा कंदो अंदरि आयो हो। उहो केरु हो ऐं हू तव्हांखे चाचा चाचा छो पियो करे? छा उन्हनि ॾींहंनि में तव्हांजे ख़ानदान मां को जेल में त कोन हो? हा पुट, मूंखे बि घणा साल पोइ ख़बर पई मुंहिंजे सौट जो पुटु शेरू जेल मां भॼी वियो, जेको कॾहिं बि किथे न मिलियो। सो ज़रूरु उहो ई हो जेको तव्हांखे बेहोश करे तव्हांजा कपिड़ा पाए हली वियो, जंहिंजो वरी लाश आयो। ओॾां तव्हांजे कपिड़नि में शनाख्ती कार्ड हुजण करे सभिनी इहो सम्झो त इहो तव्हांजो लाश आहे। सो सरकार, इहा ज़्यादती तव्हां सां मुंहिंजे भाइटे कई हुई। बस चाचा, जेको मुंहिंजे क़िस्मत में लिखियलु हुयो सो थियो। तंहिंजी माना त हू मूंखे बेहोश करण खां पोइ रोड क्रॉस कंदे एक्सीडेंट में मारिजी वियो ऐं लक्ष्मी हुनखे महताब सम्झी दफ़नाए छॾियो, छो त हुनखे मुंहिंजा कपिड़ा पाता न हुआ। हाणे इहा ॻाल्हि सम्झ में अचे। जहिड़ी करणी न तहिड़ी भरणी सरकार। कुदरत हुनखे उते जो उते हिसाब वठी ॾेखारियो। हा बस चाचा, जेकी रब जी रज़ा। हा सरकार, हुन जी ज़ात ॾाढी आहे। मूं त पंहिंजो सौट जे गुज़ारे वञण खां पोइ हिनखे पुटु करे पालियो, पर मूंखां अलाए कहिड़ी कोताही रहिजी वई जो हिकु ॾींहुं ठाणे नथी ॾियो। चाचा, हौसलो रखो चाचा। रब जी ज़ात बेपरवाह है। पर सरकार, पाण मरंदे तव्हांखे